औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां जो पंहिंजो बरकत मिराणी ॾिसी रहिया बरकत मिराणी यूट्यूब ऑफिशियल। इन वक्त असीं मीरपुर माथिलो जे दहशतगर्दी ट्रोड़ अदालत के बारे मौजूद आहियूं। अॼु पीपी अगवान शहरियार शहर हमले केस में जवाबदार शकूर लाखे के घोटकी पुलिस तरफां अदालत में पेश किया वियो हो। गुज़रियल हाज़िरी ते 4 ॾींहनि जो जेल जो रिमांड है वो पूरो थियण खां पोइ अॼु इंतहाई सख्त सिक्योरिटी में सखर खां मीरपुर माथिलो जी अदालत में पेश किया वियो। उन मौके ते सिक्योरिटी जा जेके इंतजाम आहिनि उहे इंतहाई सख्त किया विया। मांखे ॿुधायां त हर पेशी वांगुरु हिन पेशी ते भी मीरपुर माथिलो कोर्ट जे ॿाहिरां घोटकी ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि जूं जेके पुलिस नफ़री है उहा तैनात कई वई। इन खां अलावा बख़्तरबंद गाॾियूं पिणु हिते जेके आहिनि उहे 3 खां वधीक मौजूद हुयूं। बख़्तरबंद गाड़ी में सख्त पेरे हेठि शकूर लाखो के कोर्ट में आंदो वियो हो। मीरपुर माथिलो जी अदालत जे ॿुधणी जे हवाले सां जेकॾहिं नाज़रीन खे ॿुधाइजे त अॼु जेको कच्चो चालान है आईओ तरफां उहो पेश किया वियो, जंहिंमें शकूर लाखो, अहमद खान सीलरो ऐं ॿिया जेके जवाबदार फरियादियुनि तरफां नामज़द किया विया। समूरनि जवाबदारनि खे इन कच्चे चालान में जेको आहे उहो जवाबदार नामज़द करे चालान पेश किया वियो आहे। इन खां अलावा अॼु जेकी हेयरिंग जी ख़ासि ॻाल्हि हुई, गुज़रियल ॿुधणी ते शकूर लाखे जे वकील अनवर लोहार तरफां SSP घोटकी जेको अॻूणो SSP घोटकी आहे हफ़ीज़ुर रहमान बुगटी उन जी CDR तोड़े चाहे उन जे हिन केस में शाहिदन फरियादी ऐं जेके SSP घोटकी जा गार्ड हुआ घोटकी ज़िले पुलिस जा उन्हनि जी CDR कढाइण जे हवाले सां हिकिड़ी दरख़्वास्त दाख़िल कई हुई, जंहिं ते जेको फरियादी धुर जो वकील आहे उन तरफां एतिराज़ वारियो वियो हो। हुन चयो त हीउ जेको आहे उहो सही प्लेटफॉर्म ना है। ही जेकी दरख़्वास्त है उनके ही अदालत ॿुधी नथी सघे ऐं उन जे एतिराज़ खां पोइ जेको जज है ATC जो उन तरफां उहा जेकी दरख़्वास्त है उहा ख़ारिज कई वई ऐं जेको शकूर लाखे जो वकील है उनखे इहो रस्तो ॾिनो वियो त हू हिन दरख़्वास्त के जेको जांच ऑफिसर है उन वटि ॾे, तोड़े चाहे घोटकी पुलिस जो जेको सरबराह है उनखे इहा दरख़्वास्त ॾे त हू हिन दरख़्वास्त ते अमल करे ऐं SSP अॻूणो SSP है जो हफ़ीज़ुर रहमान बुगटी उन जी जेकी दरख़्वास्त CDR है या उन जा जेके ॿिया फ़ोन जा डेटा आहिनि उहो कलेक्ट करण लाइ तव्हां उते दरख़्वास्त ॾियो। इन दरख़्वास्त रद्द कई वई। इन खां अलावा इन केस में जेको ॿियो जवाबदार है अहमद सीलरो उन जे केस जी पिणु अॼु दरख़्वास्त लॻल है। मां खे ॿुधायां त कुझु ॾींहं अॻु में अहमद खान सीलरो इन कोर्ट में पेश थियो हो, जंहिंमें हुनखे गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मिली हुई। अॼु उन जी ॿीहर हिते ॿुधणी रखियल आहे। हिन वक़्त ताईं अहमद सीलरो जेको आहे उहो कोर्ट में पेश न थी सघियो आहे। अहमद खान सीलरे जे पेश न थियण ते जेको फरियादी धुर जो वकील आहे फरमान शहर उन तरफ़ां हिकिड़ी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे त अहमद खान सीलरो हिन वक़्त ताईं कोर्ट में नाहे पहुतो, इन जे करे उनजी जेकी ज़मानत वारी दरख़्वास्त आहे उहा रद्द कई वञे। इन खां अलावा ॿिन्हिनि धुरनि जा जेके वकील आहिनि उन्हनि तरफ़ां कोर्ट जे ॿाहिरां ॻाल्हि ॿोल थी आहे, जंहिंमें शकूर लाखो जो जेको वकील आहे अनवर लोहार उन तरफ़ां मीडिया खे ॿुधायो वियो त हिन महिल ताईं शकूर लाखो जे ख़िलाफ़ का बि जेकी शाहिदी आहे उहा न मिली सघी आहे। केस जेको आहे उहो ब्लाइंड आहे, हिन महिल ताईं मुंझल आहे। जहिड़े हिसाब सां केस में मतन ॾिनो वियो आहे उन जो ऐं जेके फरियादी जे पहिरें ॾींहंनि जा स्टेटमेंट आहिनि या ॿिए ॾींहं जा स्टेटमेंट आहिनि उन्हनि में तज़ाद आहे, हू पाण में नथा मिलनि। हुन चयो त फरियादी ऐं शाहिदनि जा जेके बयान आहिनि उहे हिन महिल ताईं जेको FIR में मतन आहे उन सां तोड़े चाहे मीडिया जे बयाननि सां पाण में को बि जेको आहे उन्हनि जो मेलाप नथो थिए। इन जे करे हिन केस में शकूर लाखो के नाहक फसायो वियो आहे। इन साॻी तरह जेको फरियादी धुर जो वकील आहे जंहिंमें अली मोहम्मद शहर मारिजी वियो हो उन जो वकील फरमान शहर उन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जंहिंमें उन चयो त समूरियूं शाहिदियूं जेके आहिनि उहे घोटकी पुलिस वटि मौजूदु आहिनि। उन इहो इंकशाफ़ कयो त शकूर लाखो जी CDR उन्हनि वटि मौजूदु आहे जेकी उन्हनि कोर्ट में पेश कई आहे। हिन केस में समूरा जवाबदार जंहिंजो सीलरा बिरादरी सां तालुक़ु वास्तो आहे उन जो उन ॾींहं ते जंहिं ॾींहुं अली मोहम्मद शहर के कत्ल किया वियो हो उन ॾींहं ते जेको शकूर लाखो आहे उन जो सीलरा गैंग जे समूरनि जवाबदारनि सां राब्तो जेको आहे उहो साबित थी चुको आहे। इन जे करे उन चयो त हिन केस में शकूर लाखो के सज़ा खां केर बि बचाए नथो सघे।
मां तव्हांखे ॿुधायां त शकूर लाखो हिन वक़्तु कोर्ट खां वापसि सखर रवानो थी चुको आहे। हिन महिल ताईं उनखे जेकी ॿी तारीख़ आहे उहा न ॾिनी वई आहे। उनजो सबबु इहो पियो ॿुधायो वञे त हिन महिल ताईं जेको हिन केस में ॿियो जवाबदार आहे, जंहिंजी साॻी कोर्ट में ज़मानत वारी दरख़्वास्त जेकी आहे उहा ॿुधणी रखियलु आहे, उहो न पहुतो आहे। इन जे करे शकूर लाखे वारे केस में हिन महिल ताईं उनखे तारीख़ बि न ॾिनी वई आहे। अदालत जा ज़रिया ॿुधाइनि था त जेको सीलरो आहे अहमद ख़ान सीलरो, उहो जॾहिं हिते पेश थींदो त उनखां पोइ शकूर लाखे वारे केस जी पुण जेको आहे उहा ईंदड़ ॿुधणी जी तारीख़ ॾिनी वेंदी। हीअ समूरी सूरत हाल आहे जेकी PP अॻवान शहरियार शर जो जेको केस लॻल आहे ATC में, उन जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायो। थोरी देरि में अहमद ख़ान सीलरो पुण हिते पेश थींदो। ॾिसणो इहो आहे त छा ATC कोर्ट घोटकी अहमद ख़ान सीलरे जी जेकी ज़मानत आहे उहा खणंदी या उन जी ज़मानत रद्द करे उनखे जेल मोकिलियो वेंदो। जी।